पीपी बानी शहीद जुल्फकार अली भुट्टो जो वेझो साथी ऐं सहाफ़ी अब्दुल वहाब मुंशीअ जो पीउ हाजी शोहाबुद्दीन मुंशी दिल जो दौरो पवण सबब लाडाणो करे वियो। हैदराबाद जी सियासी समाजी शख्सियत हाजी शोहाबुद्दीन मुंशी 70 वरियनि जी जमार में दिल जो दौरो पवण सबब पंहिंजे घर में दम धणी हवाले कयो। मरहूम हाजी शोहाबुद्दीन मुंशीअ जी जनाज़े निमाज़ मुंशी हाउस वेझो अदा करे संदसि मड़ कैंट कब्रिस्तान में मिट्टी माओ हवाले कयो वियो। मरहूम जी आख़िरी रस्मुनि में हैदराबाद जे सियासी समाजी ऐं मज़हबी शख्सियतनि सां गॾु शहरियनि ऐं सहाफ़ियनि वॾे अंग में शिरकत कई। होॾा अवामी आवाज़ जे चीफ एडिटर डॉक्टर जब्बार खटक, डिप्टी एग्जीक्यूटिव एडिटर हसन नासिर खटक, डिप्टी एडिटर जुल्फ पीरज़ादो, असिस्टेंट एडिटर ज़रार पीरज़ादो ऐं रेजिडेंट एडिटर इकबाल मल्लाह समेत हैदराबाद जे सहाफ़ियनि लाला रहमान समो, मोहम्मद हुसैन खान समेत ॿियनि सहाफ़ियनि अब्दुल वहाब मुंशीअ सां संदसि वालिद जी वफ़ात ते गहरे दुख जो इज़हार कंदे मरहूम जी मग़फ़रत लाइ दुआ घुरी। होॾा सहाफ़ी अब्दुल वहाब मुंशीअ सां संदसि वालिद जी वफ़ात ते ताज़ियत जो सिलसिलो जारी आहे।